नाना टंडोलायर जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैर मोहम्मद जरवार जे समेत शागिर्दनि उस्ताद मोहम्मद अली जरवार जी जबरी बदली ख़िलाफ़ नसरपुर मेन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन हवाले सां ॾिसूं था तुफ़ैल अहमद कमराणी जी ही रिपोर्ट। साईं मोहम्मद अली जरवार है, जरवार मुरीद असांजो स्कूल है जो माना साईं खे ज़ोरी बदली कयो वञे पियो, इहो ना कयो, महिरबानी करे असांखे साईं पंहिंजो खपे, छाकाणि असांखे नओं उस्ताद न खपे। असांजो पंहिंजो ॻोठ जो उस्ताद है, तमामु प्यारो उस्ताद है जेको सुठो पढ़ाईंदो है, खामखा हुनखे ज़ोरी बदली कयो वञे ॿिए जगह छो था कयो वञे, इन करे महिरबानी करे असांजे उस्ताद खे बदली न कयो। जेको साईं मोहम्मद अली जरवार आहे जेको बेस्ट टीचर आहे हुनखे बदली पियो कयो वञे, छो त असांजे स्कूल खैर मोहम्मद जरवार जेको सभिनी ज़िलनि खां पहिरियों पियो अचे, तंहिंजे करे इहो तइलीम जा दुश्मन आहे जेके उन्हनि खे असांजो अहिवाल आहे असांजो जेको टीचर आहे इहो बदली न कराए, असांजे पेपरनि खे महीनो देरि अञा जेको साईं असांजो होशियारु टीचर आहे हुनखे बदली पिया कराइनि, इहो तइलीम जा दुश्मन आहिनि, हुनखे असां चऊं था इहो साईं बदली न कराइनि। ऐं असीं रैली कढी आहे साईं मोहम्मद अली जे करे, ऐं असांखे एतिरो कॉन्फिडेंस आहे असीं साईं मोहम्मद अली जा ॿाहिरि हिते मोरी ताईं निकिता आहियूं। हाणे अगरि असांखे साईं मोहम्मद अली वापसि न मिलियो असीं DO ऑफिस वेंदासीं ऐं जेको नओं उस्ताद आहे उन्हनि सां महिरबानी करूं था, रिक्वेस्ट आहे असांजी त असांखे उस्ताद नयो न खपे ऐं असांखे असांजो साईं मोहम्मद अली वापसि खपे। महिरबानी करियो असांखे असांजो उस्ताद वापसि ॾियो। कोरोना वायरस तइलीम तबाह बर्बाद करे छॾी आहे ऐं हींअर असांजी तइलीम सां दुश्मनी कई वई आहे। असांजो साईं मोहम्मद अली जरवार जी बदली कई आहे ऐं पेपरनि जो आख़िरी महीनो हली रहिया, असांखे इहा बदली नामंज़ूर आहे, तंहिं करे असां एहतिजाज करे रहिया आहियूं। बदली कराई पई वञे, सर जी मथां ट्रांसफरेशन न आयो आहे ऐं सर खे ज़ोरी बदली कराई पई वञे, पर असांखे इहो मंज़ूर न आहे छो जो सर मोहम्मद अली तमामु बहितरीनु उस्ताद आहे ऐं ॿियो त असांजे ॻोठ जो आहे ऐं असां सर मोहम्मद अली खे काफ़ी हाणे सम्झी विया आहियूं।